सिंध में तरक़ियाती कमनि जी अॻे ई खोट आहे। ॿियो वरी जेकॾहिं को तरक़ियाती कमु मिली बि वञे थो त कुझु अहिड़ा अनासिर मौजूदु हुजनि था जेके उन में रुकावट बणिजी पवनि था। नाज़रीन, ज़िक्र कंदासीं असां इलाइक़े मेघो फ़क़ीर शहर जो, जेको हिकु तारीख़ी हैसियत रखे थो। हितां जे पढ़ियल लिखियल माण्हुनि, वलियनि, बुज़ुर्गनि जो ही इलाइक़ो, जेको हिन वक़्तु यूनियन काउंसिल पिणु आहे। हिते शहरज़ाद खां अलावा ॿियूं बि कई ज़ातियूं रहनि थियूं। मेघो फ़क़ीर शहर खे हिकु मक़ाम हासिलु आहे। हितां ठरी मीरवा टू बोज़दार वॾा लिंक रोड पिणु मौजूदु आहे। ही अज़ीम हस्तियुनि जो शहर आहे। उहो अभागो साल जेको 2022 जो हुयो, जंहिंमें आयल महाॿोॾि हिन इलाइक़े खे बि पंहिंजे असर में आंदो ऐं ॾिसंदे ॾिसंदे सॼो इलाइक़ो पाणी जी नज़र चढ़ी वियो। ग़रीब हुजे तोड़े अमीर सभु मुतासिर थिया ऐं लॾ पलाइण लाइ मजबूर थिया। ही वॾो हाञो हुयो जंहिं हितां जे रहंदड़ माण्हुनि खे लॾ पलाइण लाइ मजबूर कयो। पाणी जी सतह में मुसलसल इज़ाफ़ो ईंदो रहियो ऐं कई फुट पाणी हिते गॾु थी वियो। किथे 10 फुट त किथे 7 फुट, किथे 5 फुट। ठरी मीरवा टू बोज़दार वॾा रोड बि मुकमल पाणी हेठि रहियो। हितां जी अवाम सख़्तु मुतासिर थी ऐं लॾ पलाइण लाइ मजबूर थी। नाज़रीन, हिन इलाइक़े खे हिकु पाणी नेकाल कंदड़ नाले जी ज़रूरत हुई, जेका उन वक़्तु मुयसर न हुई। जेकॾहिं पाणी नेकाल जो निज़ाम मौजूदु हुजे हा त एॾो वॾो नुक़सानु न थिए हा। कुझु ॾींहंनि या हफ़्तनि अंदरि पाणी नेकाल थी वञे हा। पर नेकाली जो निज़ाम न हुअण करे 6 खां 8 महीना माण्हुनि ॿियनि हंधनि ते मुख़्तलिफ़ कैंपनि में ॾुखिया गुज़ारिया, जेको तमामु हिकु ॾुखियो वक़्तु हुयो उन्हनि माण्हुनि जे मथां। आख़िर हितां जे सुलझल वकील भाइरनि, जिन में मोहतरम लियाकत अली शहर साहब ऐं मोहतरम शबीर शहर साहब, सिंध हाई कोर्ट जे लार्जर बेंच में केस विधो त हिते पाणी नेकाली जो सिस्टम ॾिनो वञे। मुसलसल कोशिश खां पोइ पाणी नेकाली जो निज़ाम हिन अज़ीम इलाइक़े लाइ गवर्नमेंट जे तरफ़ां मंज़ूर कयो वियो, जेको पिणु हिन वक़्तु ताईं इजाज़त न मिलण जे करे बंदि पियल आहे। हितां जा कुझु माण्हू पंहिंजी ज़मीन जो टुकड़ो बचाइण जे चकर में हज़ारे माण्हुनि जे ख़ुशियुनि ते पाणी फेरे रहिया आहिनि, जेकी चङनि मठनि खे बि नज़रअंदाज़ कयूं वेठा आहिनि ऐं सोशल मीडिया ते पिणु पंहिंजा एतिराज़ वारे रहिया आहिनि। अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾिए अहिड़नि घटि सम्झ माण्हुनि खे जेके मुस्तक़बिल में ईंदड़ मुसीबत खे नज़रअंदाज़ कयूं वेठा आहिनि। अलाह न करे जेकॾहिं वरी अहिड़ी का ॿोॾि आई त हीउ इलाइक़ो मुकमल तौर ते मुतासिर थींदो ऐं हिकु तारीख़ बणिजी वेंदो। सिर्फ़ु पंहिंजे रती भर फ़ाइदे लाइ हज़ारे माण्हुनि जो नुक़सानु न करणु घुरिजे। अहिड़नि माण्हुनि खे घुरिजे त गवर्नमेंट ऐं मक़ामी माण्हुनि सां तावन कनि ऐं तरक़ियाती कम खे पूरो थियणु ॾियनि, जंहिंमें सभिनी जी भलाई आहे। ही ॻोठाणा आहिनि जेके सफ़ा ॻोठ ॿुॾी विया आहे, जेके निकिता था वञनि पिया, बेयारो मददगार औरतुनि, नंढड़नि ॿारनि समेत। ही ॾिसो नंढड़ा नंढड़ा ॿार जेके ॻोठ ज़वार अब्दुर्रज़ाक सिकंदर आबाद वाली ॾिनो शर, हे बेयारो मददगार माण्हू लॾ पलाण कयूं था। हिननि प्लीज़ कंहिं बि क़िस्म में जल्दी करे को रेस्क्यू कयो वञे, हिननि खे जीअं सही ऐं सिक्योर जॻहनि ते कढियो वञे। हिननि औरतुनि खे, हिननि ॿारनि खे कंहिं जाइनि ते पुॼायो वञे ऐं हिननि जी का वावर कई वञे, हिननि जी का मदद कई वञे, जीअं हिननि जी ॿारनि, नंढड़नि नंढड़नि ॿारनि, हिननि मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं हयातियूं बची सघनि।